टंडो जान मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त टंडो जान मोहम्मद वेझो तालको टंडो बागो ज़िले बदीन जी हद में शामिल ॻोठ अब्दुल्ला खान लेगारी जे रहवासियुनि बाअसर माण्हुनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़नि मोहम्मद बिलाल लेगारी, मुख्तियार अली लेगारी, अब्दुल लतीफ़ लेगारी ऐं अकबर लेगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त ॻोठ जा बाअसर अब्दुल रज़ाक लेगारी, करम लेगारी ऐं अली नवाज़ लेगारी खेनि रोज़ानो हरासा करण सां गॾोगॾु हथियारनि जे ज़ोर ते संदन ज़ाती प्लाटनि ऐं घरनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि जो चवणु हो त ॻोठ जा आम ग़रीब रहवासी बि इन्हनि जे शर खां बची न आहिनि सघिया, जॾहिं त औरतुनि ऐं स्कूल ऐं मदरसे वेंदड़ मासूम ॿारनि खे बि बिना सबब तंग कयो वञे थो। एहतिजाज कंदड़नि ॻोठाणनि आला इख्तियारनि ख़ासि तौर ते SSP बदीन, IG सिंध ऐं सूबाई हुकूमत खे अपील कई त बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे जीअं संदन जान ऐं माल जो तहफ़ुज़ मुमकिन बणिजी सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।